अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आऊं हैं सायरा सुमरो एडा बुलेटिन में सब खबर एक नज़र हेडलाइन ते। खारन में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई सत्ता दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी जरिए मूजिब सिक्योरिटी फोर्सेस पर ऑपरेशन रिद्दतुल फितना 3 तहत दहशतगर्दन खिलाफ कार्रवाई जारी आहिनि। मारिजी वियल दहशतगर्दन के कब्जे पर जदीद हथियार बारूदी मवाद एक मोटरसाइकिल ऐं 2 गाड़ियों हथ कयूं वयूं। सिक्योरिटी फोर्सेस खारजियुनि के ठिकाने के मुकम्मल तौर तबाह करे छड़ियो। सदर ऐं वफाकी घर वज़ीर पारां सिक्योरिटी फोर्सेस के खिराज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त कार्रवाइयूं क़ौमी सलामती के तहफ़ुज़ लाइ ज़रूरी आहिनि। रूस के गादी वाले शहर मॉस्को में यूक्रेन जो वडो हमलो। सॼी रात मॉस्को मथा बमबारी 600 ड्रोन फायर किया विया। रूसी अख्तियारनि जो चवण आहे त यूक्रेन जा 201 ड्रोन किराए तबाह करे छॾिया। रूसी फौज जा भी यूक्रेन मथा बैलिस्टिक मिसाइल ऐं ड्रोन हमला। यूक्रेनी अख्तियारनि मूजिब रूस जे हमलनि में एक औरत मारिजी वई आहे ऐं 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। चीन मथा अमरीकी टैरिफ खां बचण लाइ आलमी नेटवर्क इस्तेमाल करे वॾी वापारी धोखे जो इल्ज़ाम। व्हाइट हाउस 25 सिफ़रनि ते ॿधल रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में भारत, कैनेडा, यूरोपीय यूनियन, तुर्किया ऐं जापान, इसराइल समेत 40 मुल्कनि ज़रिए चीनी सामान अमरीका आंदो वञे थो त जीअं अमरीकी टैरिफ खां बची सघिजे। डोनाल्ड ट्रंप पारां शेयर कयल रिपोर्ट में पाकिस्तान जो नालो शामिल नाहे। रिपोर्ट में अमरीका के सालानो 26 अरब डॉलरनि ताईं नुक़सान थियण जी दावा। चीन अमरीका जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। चीनी परॾेही वज़ारत चयो आहे त टैरिफ ऐं वापारी जंगियूं फतह पैदा न कंदियूं आहिनि। अॼु मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में बरसात जी अगकथी। इस्लामाबाद, पंजाब, KPK, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में वसकारे जो इम्कान। अख्तियार मूजिब सिंधु दरिया में तरबेला, गलाबाग, चश्मा ऐं तोनसा ब्राच वटि नंढे दर्जे जी ओड आहे। बाक़ी दरियानि में सूरत हाल मामूल ते आई।